साइंसदाननि जो चवणु आहे त क़दीमी वायरसिस जी अहिड़ी बाक़ियात जंहिं लखें साल इंसान जे डीएनए में लिकी गुज़ारिया इंसानी जिस्म खे कैंसर सां मुक़ाबिलो करण में मदद ॾियनि था। फ्रांस क्रिक इंस्टीट्यूट जी हिक तहक़ीक़ में साबित थियो आहे त उन क़दीम वायरसिस जी गैरफ़ाल बाक़ियात उन वक़्तु मुतहरिक थी वेंदी आहे जॾहिं कैंसर जा सेल ताक़तवर या बेकाबू थी वेंदा आहिनि। तहक़ीक़ी टीम इन दरियाफ़्त जी मदद सां हिक अहिड़ी वैक्सीन तयारु करणु चाहे थी जंहिं सां कैंसर जो इलाज मुमकिन बणिजी सघे या वरी कैंसर जे मर्ज़ खां बची सघिजे। माहिरनि फिफड़नि जी कैंसर जो मुक़ाबिलो करण जी सलाहियत ऐं मुदाफ़ियती निज़ाम जे हिक मख़सूस हिसे जे विच में हिकु राब्तो ॻोल्हियो आहे जंहिंखे बी सेल जो नालो ॾिनो वियो आहे। जेके सेल कैंसर जे चौधारी गॾिजी वेंदा आहिनि। बी सेल इंसानी जिस्म जो उहो हिसो हूंदा आहिनि जिते एंटीबॉडीज़ ठहनि थियूं जिन खे कंहिं ॿिए इंफेक्शन जो मुक़ाबिलो करण जे हवाले सां सुञातो वेंदो आहे। हैरानी जी ॻाल्हि इहा आहे त उन्हनि खे फिफड़नि जे कैंसर खां मुतासिर सेलनि में ॾिठो वियो। तहक़ीक़ खां पोइ ख़बर पई त उहे कैंसर वायरस जो मुक़ाबिलो करण जी कोशिश करे रहिया हुआ। कंहिं बि कैंसर जे सेल में उन वक़्तु हुल हंगामो थींदो आहे जॾहिं उहो बेकाबू थी वधणु शुरू करे छॾे थो ऐं अहिड़ी सूरत हाल में उन क़दीम वायरस ते जिस्मानी कंट्रोल ख़तम थी वेंदो आहे पर उहे अहिड़ा टुकड़ा ठाहे सघनि था जंहिंसां इंसानी मुदाफ़ियती निज़ाम वायरल ख़तरनि खे ताड़े वठंदो आहे। एंटीबॉडी मुदाफ़ियती निज़ाम जे ॿियनि हिसनि खे मदद जे लाइ जाॻाईंदियूं आहिनि जेके इंफेक्शन सां मुतासिर सेलनि खे तबाह कंदा आहिनि। मतिलब त मुदाफ़ियती निज़ाम हिक वायरस खे रोकण जी कोशिश में कैंसर जे सेलनि खे निशानो बणाईंदो आहे। माहिरनि जो चवणु आहे त रीट्रो वायरस जो इहो नओं किरदारु आहे छो त माज़ीअ में शायदि उन्हनि जे करे असांजे अबनि ॾाॾनि में कैंसर फैलियो हुजे जंहिंजे करे ई उहे असांजे डीएनए जो हिसो बणिजी विया पर हाणे उहे असांखे बचाए रहिया आहिनि जेका ॻाल्हि हैरान कंदड़ आहे। जर्नल नेचर में छपियल तहक़ीक़ में ॿुधायो वियो आहे त इहो कमु कुदरती तौर ते थींदो आहे पर हाणे माहिर चाहिनि था त उन असर खे वैक्सीन जी सूरत में इस्तेमालु कयो वञे त जीअं जिस्म खे ॿाहिरें रीट्रो वायरस जी निशानदही कराइण सेखारियो वञे। माहिरनि जो चवणु आहे त जेकॾहिं असां ईअं करे था वठूं त पोइ रुॻो इलाज करण वारी ई वैक्सीन न पर कैंसर जे मर्ज़ खां बचाइण वारी वैक्सीन बि मुमकिन बणिजी वेंदी।